दोस्तों अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो त ठीकु हूंदो आहे, पंहिंजे कमनि कार सां लॻा पियो जॾहिं लाइव ईंदुमि काई ख़बर कान्हे काई शेयर खनि तव्हांजे साम्हूं ईंदुमि। अॼु आहे टाउन कॉमेडी पिरालो में हिकिड़े पासे इनक्रोमेंट हद दख़ली जो आज़ार ऐं ॿिए पासे कब्ज़े माफ़िया सरकारी प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा करणु शुरू करे ॾिना आहे। हुकूमत जी नाअहली, हुकूमत जी ना लयानी ऐं ॾाढा मुड़सी ॿिनि क़िस्मनि जी हूंदी आहे। हिकु ज़ात भाई ॾाढा मुड़सी, ॿी उहिदा ॾाढा मुड़सीअ सां वठी करे सरकारी प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा करणु ऐं इनक्रोमेंट कराइणु, इहा हिकिड़ी लाक़ानूनियत ऐं ॾाढा मुड़सी ऐं जबर जा पहाड़ ऐं कानून खे अख बि टकणु ऐं कानून खे शायदि उहे नज़र नथियूं अचनि। चाहे सरकारी एरीगेशन डिपार्टमेंट में सरकारी कब्ज़ा हुजनि, चाहे सरकारी अस्पताल में बाउंड्री में अंदरि कब्ज़ा हुजनि, चाहे सरकारी नाकनि ते पुराणे नाके दौर में नाका वरिता वेंदा हुआ ऐं कुझु टाउन कमेटी जा माण्हू वेहंदा जिते पर्चियूं वग़ैरह वठंदा सब्जियूं खणी ईंदा, उहे नाका ते कब्ज़ा, सरकारी स्कूलनि जे प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा ऐं उन सां गॾोगॾु टाउन कॉमेडी पिराले जे मार्केट जा दुकान 15 खां 20 दुकान जेके पगड़ीअ ते विकामी चुका आहिनि ऐं टाउन कॉमेडी के रसीद मसवाड़ वग़ैरह नथी मिलनि। ऐं उन सां गॾु टाउन कॉमेडी पिराले जा जेके पिड़ियूं ठहियल हुयूं विच शहर में, उहे किरायो टाउन खे 1000 खां 1500 रुपया मिले थो, पर उन खां किरायो जेके किराए ते ॾिनी विया आहिनि उन खां 3000 किरायो, 4000 किरायो, 5000 किरायो वरितो थो वञे ऐं उहे पगड़ियुनि ते बि 3 लख में 4 लखनि में विकामी चुकियूं आहिनि। शहरी सजादोर सिर्फ़ सितादे जा माण्हू केतिरनि ई आवाज़ उथारियो आहे। आख़िरकार हाल इहो ई आहे त इनशा अल्लाह लाएमाल जोड़ी करे वकील भाइरनि सां गॾु हाई कोर्ट सखर में पिराले शहर जे सरकारी प्रॉपर्टियुनि जे कब्ज़नि जा नाला ऐं लिस्टियूं तयारु कई वयूं आहिनि। अनक़रीब इनशा अल्लाह हाई कोर्ट जे दोस्तनि वकीलनि सां उते पटिशन हिकिड़ी दाख़िला कई वेंदी जेके सरकारी खातनि में सरकारी ख़ाली पियल प्लाटनि ते ऐं जॻहियुनि ते कब्ज़ा कया विया आहिनि, उनखे इनशा अल्लाह जल्द आज़ादु करायो वेंदो। वॉइस ऑफ पिराल यूट्यूब चैनल, वॉइस ऑफ पिराल पेज खे लाइक करणु शेयर करणु दोस्तनि जी वॾी महिरबानी। ताज़ा तरीन ख़बर ॾिसण जे लाइ वॉइस ऑफ पिराल जे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। इन्हनि को तव्हांजो बैलेंस वग़ैरह कोन ज़ाया थींदो, असांजे दिली हौसलो अफ़ज़ाई बि थींदी ऐं अॻिते बि असांजे जेको ताज़ा तारीख़ ख़बरूं रखंदा त पेजनि ते यूट्यूब चैनल ते तव्हां ताईं पहुचंदियूं ऐं तव्हांखे ताज़ा तारीख़ ख़बरूं ॾिसण लाइ मिलंदियूं। अस्सलाम वालेकुम।